अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। शामिल कंदा हलूं शहदाद कोट मां। नज़ीर अहमद सूमुरा जे रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट जे क़रीबी ॻोठ मीरा ख़ान मक्सीअ जे ॻोठाणनि PP MPA ऐं बहराम पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। चवण ते थी कहिड़ो नादर खान MPA नादर खान मक्सी उन जे चवण ते थी पुलिस माण्हू असांजा ॿधी बहराम थाणे ते बंदि कया आहिनि। लख रुपयो बि मुंहिंजे सौट सां साण हुयो, दोस्तम सां साण हुयो। हाणे असां वटि आर्डर आहे, ज़मीननि जा खाता आहे, कागज़ हर शइ असां वटि आहिनि। नादर खान बाह बारियूं वेठो आहे, नंढड़ा बच्चा असां काॾे वञूं, कंहिंखे तव्हां ॾियूं, हे असांजो न बाप आहे, असांजे लाइ बाह बारियूं वेठो आहे। असांखे बदिर आहे, असांजे मर्दनि खे खणी वञे थो, राति में खणी वञे थो। बलोचिस्तान बि साईं असांजा अॻे साल ॿधे रहे बलोचिस्तान मोकिलिया, उते बि जज असांखे छॾे ॾिनो आहे। उतां जा केस पूरा हणाया आहिनि, उहे बि कागज़ साण आहिनि। असांजा ज़मीननि जा कागज़ बि कागज़नि वारा ज़मीन बि असांखे अन जो असां काॾे वञूं, असांजा बि नंढा बच्चा अड़े कागज़ मना तयारु कयूं। हे बीठो आहे को चढ़तनि खे बिहारियूं बीठो आहे, हिकिड़ो मेराब, ॿियो फिदा। हाणे पुलिस 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 खणी वञे थो, हाणे खणी वई आहे, हाणे बि खणी वियो आहे। रहमत अली बि राति जो खणी वियो, गाॾी बि ॿधी वियो, रियाज़त बि खणी वियो, रोस्तम बि खणी वियो, सुहेल बि खणी वियो। लाकत आहिनि, ॾसनि था ई न। पुलिस छा थी चए? पुलिस ॾसे थो ई न, चई असां वटि न आहिनि। ख़बरुनि जी दुनिया।